तस्लीमा बिरादरान इस्लाम बारे महीने मैदान में मुर्शिद करीम की तालीम सच्ची तालीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और मुबारक साहब जन्नत के नौजवानों के सरदार के बच्ची तालीम ये थी भी आयत है मुहर्रम हराम थे पान की आगे बदला सबक सिखायो कुरान हदीस रोशनी तो की रसम सिखायो बिरादरान इस्लाम हकीकत आयत है अहले सुन्नत की महफिल अहले सुन्नत जी जेका भी महफिल हूंदी आहे गॾिजाणी हूंदी आहे जलसो हूंदो आहे उहो महबूब जे शरीयत जे मुताबिक़ हूंदो आहे ऐं शरीयत जो मतिलबु इस्लाम ऐं इस्लाम जो मतिलबु आहे दुनिया में जी सलामती हित सलामती आहे शोर कोन्हे कंहिंजी इंसल्ट का धिका ददका कोन तीर तरारनि जा दड़का कोन टांडनि जा ताव हिते कोन्हनि मुकनि जा वसकारा हिते कोन्हनि पर हिते हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे त नेणनि में नीर आहे इहे जेके वेठा आहिनि न हेॾी त गर्मी आहे अॼु तोखे हिकिड़ो मिसाल थो ॿुधायां फैज़ वारनि जा मिसाल फैज़ वारनि में मिलंदा असांजे मुर्शिद कामिल वटि अहल बैत जो अदब हुओ रुगो अदब कोन हो उनजी ख़िदमत में वधी को सैयद आहे साईं इब्राहिम शाह सैयद इब्राहिम शाह उहे खानपुर जेका आहे दादू वारी इन खां मथे इलाइक़े जा इन्हनि जो ॿुधो इन्हनि जो इन मुर्श जी ज़ियारत में करे जा जेको ॾिस त हुस्न जा होका पियो थो ॾिए अदब जूं ॻाल्हियूं पियो थो करे मदीने वाले साईं जे इश्क जूं ॻाल्हियूं साईं पियो थो करे आयो वरी ॿारहे ते मीराब शरीफ़ जे जलसे ते लखे माण्हू सांझी मोको साईं पहुतो अच्छा इहा ॻाल्हि ॿुधाई त अहल बैत खे साईं सुञाणे थो वठे सैयदनि जो अदब थो करे हाणे हिननि लखनि माण्हुनि में नंगर हलंदो हो दिलि में चयई त साईं मूंखे गॾु मानी खाराईंदो त खाईंदुसि न त मां नंगर दिलि में पंहिंजो फ़ैसिलो सैयद इब्राहिम शाह बादशाह कयो हाणे साईं हिते ई इलाइक़े जा माण्हू आहिनि हुते त ॾींहुं राति लखे माण्हू आहे ॿार न बिलबल जी राति ख़बर कंहिंखे न पई पए हिन जे कोठ जो न पर पासे जो हिकिड़ो हुयो फ़क़ीर उनजो हिनखे ॾिठो त उन चयो त मां जो अहल बैत खे मां साईं हल त नगर कराए चाहे नगर कयो थी चए मां नगर कयो कोन्हे उनखे इहो न चई साल साईं नगर कराए चाहे चए बसि तूं ख़्यालु न कर भुलियो सॼी राति बुख ते गुज़री अहल बैत जी ॿारहीं वारी राति जलसे में खाधो पीतो न सुबुह थी पुराणे वक़्त में हिकिड़ो स्कूल हूंदो हो पाण उन में अहल बैतनि खे उलमाअनि खे बुज़ुर्गनि खे ओॾी ख़ासि इज़त एहतराम सां मीराब शरीफ़ जो नगर कराईंदा हुआ हाणे साईं अंदरि साईं वेठा आहिनि अहल बैत वेठा आहिनि पीर वेठा आहिनि उलमा वेठा आहिनि अंदरि स्कूल जो दर बंदि आहे समय माण्हू स्कूल जे दर खां ॿाहिरि बीठा आहिनि चौकीदार बीठा आहिनि साईं इब्राहिम शाह बि अची उन्हनि सभु माण्हुनि में बीह रहियो त सॼी राति बुख ते गुज़री त ओचितो अब्दुर्रहमान जो माण्हू आयो दर खोलियो उन बि चयो अबा हिते जो इब्राहिम शाह आहे छा इब्राहिम शाह आहे छा इब्राहिम शाह आहे छा त साईं इब्राहिम शाह जो पता ॿियो इब्राहिम शाह हुजे मां हल थोरो सूंडियो अची चयो मां न दसी चए फ़क़ीर मोटी वियो घड़ी खां पोइ वरी आयो हीअं माण्हू खे हीअं ॾिसणु लॻो हीअं ॾिसणु लॻो हीअं ॾिसणु लॻो जीअं कंहिंमें निशानो बि आहे कंहिंखे सुञाणो आहे चए हीअं मूंखे ॾिसी हीअं ॾिसी अची मूंखे हथु विधई मूंखे चई साईं तूं साईं इब्राहिम शाह हाणे बाबा तूं मुंहिंजो वाक़ुफ़ ई आहियां मूंखे कीअं थो सुञाणे चए तुंहिंजे कपिड़नि जो रंग ॾाढी मुबारक में निशानी मूंखे साईं ॾिसियो न साईं सभिनी ॾा सुभान अल्लाह चए वठी हलियो अंदरि अहल बैत पीर उलमा वेठा आहिनि साईं बादशाह मूंखे पंहिंजे भरिसां विहारियो त मां ईअं फॉर्मलिटी तौर साईं जो चयो त मां चयोमांसि साईं जो मशवरा कयो साईं छो तकलीफ़ चयो ॿारनि घुरायो तकलीफ़ जो चए पाण मुंहिंजा फरमायो साईं तूं बि सॼी राति तकलीफ़ कई आहे हाणे मूंखे सची बसि
जाथे मदीने जे साईं जो फैज़ आहे उते जेकॾहिं तुंहिंजो असांजो हाल मालूम आहे त अॼु हे तुंहिंजी तकलीफ़ मदीने जे साईं खे मालूम न हुई ये जेको सॼो ॾींहुं वेठो आहे सुहिणा गर्मी में सलाम ख़िदमत करण वारनि खे अॻ में सुबुह लाकू बीठा थी चौधा थी ज़िक्र हुसैन जे सिलसिले में चौथ बि ॾियनि था बुख ते को पाणी खणी थो ॾिए त बिस्मिल्लाह ते मिलादी ॿियो सलाम तोखे आहे सुहिणा हीअं वेही रहियो आहे इश्क में आशिक़ त तव्हां पर मां जेका ॻाल्हि करण पई चाही त जेके दर आयल जो ईअं दाद कनि छा तुंहिंजो दाद न थींदो मूंखे पक्का हिन मोहब्बत जो गर्मी में ज़िक्र हुसैन सुहिणे साईं जे ज़िक्र ॿुधण जे लाइ इन मोहब्बत में जेको हिते वेठा आहियूं इंशाअल्लाह ताला करबला शरीफ़ में भी ख़ैर मिलंदो इहो असांजो अर्ज़ु अथसि त जे असांजी हिन आशिक़नि जी तोखे क़बूल पई आहे त असांजो अर्ज़ु इहो थी त जहिड़ायूं तहिड़ायूं क़यामत में बि ईअं गॾु रखंदा इहो सौदो कजांइ ॿियो सौदो न कजांइ दुनिया जा सौदा न कजांइ त पुटु कोन्हे ज़ाल कान्हे पैसा कोन्हनि महांगाई आहे सॼो ॾींहुं तुंहिंजे ज़िक्र में गुज़ारो थो यादि न इहा पाण ई ॾेई छॾींदई सौदो कजांसि हे हीअं विहारियो थी न मोहबत में उते बि गॾु कजांइ अलाह साईं खे बि इहो अर्ज़ु कजांइ महाराज सुहिणा हिते हिकिड़ी थोरी सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे छा मदीने जो सुहिणो घोटु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे रब मौजूज़ो ॾिनो मुआ चेरा करे छॾींदो मुअल चेरा त मदीने जे सुहिणे साईं जे त लिप मुबारक में उहो आबे हयात हो लुआब मुबारक में जो सॼी दुनिया जा मुर्दा जेके क़ब्रनि में अंदरि पूरा पिया आहिनि इन्हनि खे बि उथारे फिटी करे सिदरतुल मुंतहा तक मदीने जे साईं जो बिरादरान इस्लाम शहादत में सुन सिदरतुल मुंतहा तक मेराज वारो मर्तबो जेको कंहिंखे न मिलियो आहे अर्श अज़ीम ते सफ़र छा इन महबूब खे पंहिंजे प्यार बचड़ जिगर गोशन कुल्हनि जे स्वार खे छा उते पाण मालिकी न पई करे सघिया पाण इहा मदद न पई करे सघिया साईं बि करे पई सघिया पर ख़ुदि इमाम साईं बि मशहूरु साईं फरमाईंदा त हथ मुबारक न खणनि आंगुर जो इशारो कंदा न इशारो आंगुर जो त यज़ीदी उते मरनि मिसाल ॿुधायो पुराणे टाइमनि में घोड़नि ऐं गबड़ जे विच में कची सड़क हूंदी हिते हिकिड़ो मजूर हूंदो कोठड़ी ठाहे वेठो हूंदो वॾा वार हूंदासीं पंहिंजे रब जे इबादत में हूंदो वार ॿुधंदासीं कॾहिं हीअं खुली पवनि त मुल्क में ज़लज़ला पवंदा जद जे ग़ुलामनि जा वार खुलनि ज़लज़ला पवनि तकलीफ़ूं पवनि वारनि खे ॿधनि त उहे हली वञनि त उहो आका वारी शान हिते भिटाई साईं ॻोठ भाॻी भिटाई साईं जो फरमाए त सख़्ती शहादत जी सख़्ती त हुई न ॿुधई न केॾी वॾी सख़्ती आहे सख़्ती शहादत जी मिलियो ई मल्हार भिटाई साईं जो फरमाए मिलियो ई मल्हार पर ज़रो नाहे यज़ीद खे इन इश्क जो आसार यज़ीद खे कहिड़ी ख़बर त हो सौदो पैसा न कुसण जो करार जी असल आशिक़ न थी बिरादरान इस्लाम उहा ॻाल्हि पई कई इहे उहे महफ़िलूं आहिनि हिते नेननि में नीर आहिनि पर दिलनि में ग़म जा झीर ज़रूरु आहिनि नारे तकबीर आहिनि ज़िक्र शबीर आहिनि क़ुरान सुन्नत जी हिते ख़ुशबू आहे क़ुरान सुन्नत जो नूर वसी रहियो आहे मदीने शरीफ़ नज़र हली रही आहे करबला शरीफ़ तोड़े असांजे निगाह थी रही आहे इस्लाम जो बोल बाला थी रहियो आहे इहो इस्लाम खणी त सोढ़ो इमाम करबला विया हा इन इस्लाम खे त बचाइण जे लाइ विया हा गवर्नरी त मिली
पे पैसा तो मिलिया पे पर हिकड़ी नंढड़ी हाल पे क्यों उहे जंग में हा कर तो यजीद हुजे पाण फरमान पिया इहा हा नथी थी सघे गुलामी कबूल करे इस्लाम जो ॻाल्हियूं कबूल करे मां मिलायो हक़ दसियास हक़ मञे असां बादशाही जा करासे बादशाही असां पाण ॾींदा सुभान अल्लाह सुना हाय हाय उते करबला में जेके मोमिन हा जेके ईमान वारा हा उहे ई गुलामी में गॾु हा तीरन में तरारन में उञन में बुखन में मुंहिंजा सुहिणा उहे सुहिणे इमाम साईं सां हर ॻाल्हि में गॾु हुया हिते उहो ज़िक्र हलियो आहे सॼो ॾींहुं गुज़रियो आहे उशाक वेठा आहिनि सच्चा आशिक वेठा आहिनि ईमान वारा हिते वेठा आहिनि संभाल लहण तुंहिंजी असांजी हुकूमत न आई आहे असांखे इन जी संभाल खपे बि कान पर जॾहिं ॿियनि जायुनि ते वञनि था मुंहिंजा सुहिणा हिते त डीसी साहिब कोन आयो हिते त कमिश्नर साहिब कोन आयो हिते त DPO साहिब कोन आयो हिते त को मिनिस्टर कोन आयो हिते त को वज़ीर कोन आयो हिते त हुकूमत जा करता धरता कोन आया ॿियनि हंधनि ते गर्मी में पघर बिगाड़ींदा रहिया सूट बि छिकींदा रहिया उते घुमंदा रहिया हिते न आया इन जो ज़ाहिरी सबब थी उन्हनि खे ख़बर आहे त हिते अमन आहे हिते सुकून आहे इस्लाम तो सलामती है बिरादरान इस्लाम हेड़े अचन हा उन्हनि खे बि सुकून मिले हा उन्हनि जे अंदर में थरथरा मचा पिया थी पुलिस थरथरे में थी रेंजर हुकूमत जा माण्हू रोले में मुंहिंजा सुहिणा हर को वञी अॼु राति सुख जो साह पटींदो पर हे जेके महफ़िलूं हिन तुंहिंजो असांजो इन में अमन आहे ॾही मुहर्रम हराम ईअं बि ख़ासि आहे मुंड खां ख़ासि आहे पढ़ी त ॾिस 10,000 नबियनि खे नबूअत मिली आहे 10 नबियनि जे पैदाइश जो ॾींहुं आहे अलाह केॾो ख़ासि ॾींहुं आहे अलाह केॾियूं महिरबानियूं थियूं आहिनि इन ख़ासि ॾींहं ते महबूब जे ख़ासि बचिड़े ते उन ख़ासि कम जे लाइ ख़ासि ॾींहुं चूंडे ख़ासि महिरबानी करे जन्नत जो सरदार कयो वियो आहे बिरादरान इस्लाम साईं जा त ॿुधव महबूब जो प्यार मदीने जे साईं जो प्यार हाणे मदीने जे साईं जो प्यार रुगो इमाम सां सुहिणे मुंहिंजे बचिड़े सां इन करे नथी त पाण जेको हिन सुहिणा साईं महबूब जा नवासा आहिनि उहो प्यार बि आहे ॾोहिटा आहिनि उहो प्यार बि आहे अमा ख़ातून जन्नत जो बचिड़ो आहे उहो प्यार बि आहे पर यादि रखजांइ महबूब खे ख़बर ई त मुंहिंजे दीन खे बचाइण वारो आहे हिन दीन जे लाइ दीन इस्लाम जे लाइ रब जे हुक्म जे लाइ क़ुरान जे लाइ करबला जे मैदान में सखियूं सहण वारो आहे त हे आहे बचड़नि खे घोरण वारो आहे त हे आहे ओ इहा मोहबत बि हुई इमाम हुसैन सां मदीने जे साईं जी तूं असां ॾिस हिक ॿिए खे परचाईंदा आहियूं दुनिया वारा ॻोल्हींदा आहियूं कम अदा हेॾे तरह जी हलंदा आहिनि पुलिस वारा का सिफारिश कंदा आहिनि अदा तूं भोतार हीअं चइजांइ अदा हिन भोतार खे चइजांइ पर हिकिड़ी ख़बर हुजे अलाह वारा दीन ते बरकंदा अल हुब्बु लिल्लाह उन्हनि वटि अलाह जे ख़ातिर मोहबत हूंदी आहे मशहूरी शरीफ़ वारा साईं हिकिड़े कंहिं माण्हू सां कंहिं ॻाल्हि ते थोरो ईअं कारिया पोइ ईअं मुंहुं मुबारक ॾेई न पिया ॻाल्हाइसि ईअं थोरो परे रहंदा हुआ हिकिड़े ॾींहुं पेपर जो टाइम हुजे सबक पूरा थिया जेके आसान ॾींदा हुआ उहो जेसिताईं उथे हिन वञी आसान ॾिनी आसान अहिड़ी त मिठड़ी आवाज़ सां ॾिनई अहिड़ी त ॾिनई आसान ॾेई आयो मशहूर वारा साईं चयो उस्ताद हाकुर पाइण अहिड़ी आज़ाद विधी वञी कावड़ ॾेई वई आहे सुभान अल्लाह वाह सोना जॾहिं इस्लाम ते हलंदे सुन्नत ते हलंदे शरीयत ते हलंदे ख़ुदा जो कसम आहे तूं लाड़काणे में हुजो तूं काथे में हुजो मदीने जो साईं हाकुर पाईंदी रब रहमतूं ॾींदी इमाम अली मकाम खे जेको महबूब फरमायो त हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन ओ मुंहिंजा सुहिणा इहो प्यार करो इन में अल हुब्बु लिल्लाह वारो बि प्यार हो कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि महबूब जे हिन बचिड़े जे प्यार जो अलाह कंदो क़यामत ताईं तूं असां इन सबक में हूंदासीं जो करीमन फरमायो आहे त पंहिंजी औलाद खे मुंहिंजा उमती तव्हां पंहिंजे औलाद खे मुंहिंजे आल सां बि मोहबत जी तालीम ॾियो इहा
सबक अल्लाह कयो हूंदो तुंहिंजी असांजी ये ख़िदमत क़बूल हूंदी। हाणे अॻ में सलाम जो मिसरो पढ़े हिकिड़ो पढ़े त पोइ हे दुआ पढ़ो सबको दुआ घुरे मुल्क में ॾोह ॾझा दूर थियनि बदमूं दूर थियनि बेहयाऊं दूर थियनि हराम ते रही पई आहे ख़ल्क़ दुकानदार खोर धाड़ेल अल्लाह उन्हनि खे हिदायत ॾे त हक़ हलाल जे रस्ते खां खाइनि ऐं अमन ख़ैर जे सभिनी ते भलायूं थियनि। इहा दुआ बि घुरिजो पंहिंजनि जे लाइ बि दुआ घुरिजो सूरनि जी दुआ बि घुरिजो असां ग़रीबनि जे लाइ दुआ घुरिजो। बिस्मिल्लाह मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमए बद में हिदायत लाखों सलाम शमए बद में हिदायत लाखों सलाम जिसने हक़ी करबला में अदा कर दिया अपने नाना का वादा वफा कर दिया उस हुसैन इब्ने हैदर पे लाखों सलाम